I started off in Brooklyn. My father gave me a small loan of $1 million. I came into Manhattan. He's, essentially a guy who was born on third base and has been telling everyone he hit a triple. I'm not doing that. I'm not doing that to brag, because you know what? I don't have to brag. I don't have to, believe it or not. By the way, let's just put this in perspective. You said it hasn't been easy for you, but my dad gave me $1 million No, he loan. didn't. That probably is going to seem You're pretty right. easy to a lot of You're right. people. But $1 million isn't very much compared to what I built. डोनाल्ड ट्रंप सदारती चूंड मुहिम खां कामयाबी ताईं बहस जो मौज़ू रहियो आहे। हाणे जॾहिं वञी अमेरिका जे 45 सदर तौरु कसम खणण लाइ खेसि कुझु ॾींहं वञी बचिया आहिनि, तॾहिं बि हू ॾेही तोड़े परॾेही मीडिया में बहस जो मौज़ू आहे। डोनाल्ड ट्रंप जंहिं ते सदारती चूंड मुहिम दौरान इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया त संदसि पारां हिलरी क्लिंटन जी ईमेल्स खे हैक करायो वियो आहे ऐं उन समूरे बड़धक में नालो सदाईं रूस जी साथाराइप जो वरितो वेंदो रहियो आहे। ऐं हाणे त ॻाल्हि वञी हिते पहुती आहे त FBI तोड़े CIA अमेरिकी सदर बाराक ओबामा अमेरिका में मुनक़िद थियल सदारती चूंडुनि में न रुॻो रूस खे मुलविस ॼाणाइण मुतलिक़ अलल ऐलान कयो आहे, पर इन ॾोह में रूस जे 35 सफ़ीरनि खे बि अमेरिका मां निकाली ॾिनी वई आहे, जंहिं ते रूसी सदर प्यूटन पारां चयो वियो आहे त रूस अमेरिका जहिड़ी जवाबी कार्रवाई न कंदो ऐं अमेरिका जे कंहिं बि माण्हू खे पंहिंजे मुल्क मां निकाली न ॾींदो ऐं डोनाल्ड ट्रंप सां ॻंढापो बरक़रार रखंदो। हिक तरफ़ जिथे अहिड़ियूं ॻाल्हियूं अमेरिका में थी रहियूं आहिनि, उते डोनाल्ड ट्रंप जी सदारती चूंडुनि ते सवालिया निशान पिणु उभा थियनि था, पर उन्हनि हड़नी शयुनि खां ट्रंप न रुॻो बेपरवाह नज़र अचे थो, पर सियासी मुखालफ़नि ते ठठोलियूं कंदे बि नज़रे थो। संदसि चवणु आहे त जेकॾहिं ईमेल्स हैक थियूं त हैक थियण खां बचाव लाइ को निज़ाम छो न मुतारिफ़ करायो वियो। हू जिथे मुखालफ़नि जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे मथनि ठठोलियूं करे थो, उते रूसी सदर प्यूटन जी तारीफ़ बि कंदे नज़र अचे थो ऐं हिन वक़्त ताईं जेतोणीकि डोनाल्ड ट्रंप अमेरिका जे 45 सदर तौरु कसम न खंयो आहे, पर उन बावजूदि हुन पंहिंजी परॾेही पॉलिसी ॾियणु शुरू करे छॾी आहे। संदसि हर बयान खे जेतोणीकि संजीदा वरितो वञे थो, पर रूस मुतलिक़ ट्रंप पॉलिसी खे गैर मामूली अंदाज़ सां ॾिठो पियो वञे ऐं तजिज़िया निगारनि जो ख़्यालु आहे त रूस ऐं चीन ॿई मुल्क जेके अमेरिका जी ताक़त वारे तवाज़ुन खे पूरी दुनिया में चैलेंज कंदे नज़र अचनि था, उन्हनि ॿिन्ही मुल्कनि मां आख़िरकार ट्रंप रूस जे हक़ में छो ऐं कहिड़नि मुफ़ादनि जी हासिलात लाइ अॻिते आहे ऐं कहिड़ा कारण आहिनि जो ट्रंप चीन जी वेझड़ाई खां पंहिंजो पाण विथीरको रखियो आहे ऐं अमेरिका जी मौजूदा पॉलिसियुनि जो उबतड़ रूस ऐं चीन सां वहिंवार वधाइण या परे थियण मुतलिक़ डोनाल्ड ट्रंप आख़िरकार बेचैन छो थो नज़र अचे। इन मुतलिक़ तजिज़िया निगारनि जो ख़्यालु आहे त इक़्तिसादी ऐं मुआशी वहिंवार खे पूरी दुनिया सां ॻंढण लाइ बैन अल-अक़वामी सतह ते डोनाल्ड ट्रंप पंहिंजा रस्ता पाण ठाहिणु घुरे थो ऐं पंहिंजे अंदाज़ सां परॾेही पॉलिसी जेका अॻु जी हुकूमत जी भली मुखालिफ़ तरफ़ हुजे, पर हू पंहिंजे नमूने ई पंहिंजी हुकूमत हलाइण ऐं अमेरिका खे पंहिंजे उसूलनि तहत ई नए रुख़ सां आलमी सतह ते आणणु घुरे थो। डोनाल्ड ट्रंप जी परॾेही पॉलिसी मुतलिक़ कुझु तजिज़िया निगार इन राय जा बि आहिनि त ट्रंप अमेरिका जी स्ट्रेटजिक पॉलिसी ते इंतिहाई गहरी नज़र सां ऐं अंदाज़ सां सोचे थो ऐं संदसि ख़्याल ओबामा जी भेट में वधीक सख़्तु बि आहिनि त साॻे वक़्तु तेज़ बि आहिनि। तजिज़िया निगारनि जो इहो बि ख़्यालु आहे त ओबामा हुकूमत डिघे वक़्त खां पंहिंजे इत्तेहादियुनि सां गॾिजी नंढियूं कामयाबियूं त हासिलु कयूं आहिनि, पर वॾियुनि कामयाबियुनि खां अमेरिका कोई दूर आहे, जॾहिं त ओबामा जे बरअक्स ट्रंप वॾियुनि कामयाबियुनि लाइ सोचे थो ऐं नंढनि मुफ़ादनि जी हासिलात खां हू पाण परे रखे थो। जंहिं करे आलमी सियासत ते नज़र रखंदड़नि जो घणे भाङे इहो ख़्यालु आहे त डोनाल्ड ट्रंप रूस जी वेझड़ाई सां हिक तरफ़ चीन लाइ ॾुखियायूं पैदा कंदो, ॿिए तरफ़ अमेरिका जे एशियाई इतिहादी मुल्कनि सां विछोटियूं वधाईंदो ऐं टे तरफ़ अमेरिकी इत्तेहादियुनि सां यूरोप में पिणु अहिड़ियूं ई पॉलिसियूं पंहिंजाईंदो। डोनाल्ड ट्रंप जी रूस सां वेझड़ाई वारी पॉलिसी ते परॾेही मामलनि जे माहिर स्टीवन सेस्टेनोविच जो चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप हिकु छोकिरे वांगुरु अमल करे रहियो आहे, जेको सम्झे थो त हू हिकु ई वक़्तु सभिनी माण्हुनि खे चरियो बणाए वठंदो ऐं खेसि का उन जी क़ीमत बि न भरणी पवंदी। संदसि वधीक चवणु आहे त रूस यूक्रेन किराइमा मामले ते पंहिंजी ढंगी यूरोपी सरहदुनि ते छिकताण बि ॿी जंग अज़ीम खां वठी संदसि पारां कई पई वञे ऐं रूस पारां मलेशिया जी एयरलाइंस फ्लाइट नंबर MH17 खे बि हिकु मिज़ाइल सां रूस पारां ई तबाह कयो वियो। स्टीवन जो वधीक चवणु आहे त रूस शाम में हलंदड़ घरू वेड़ दौरान बशार उल असद जी हिमायत कई ऐं एलेपो तहत माण्हुनि ते बमबारी कई ऐं अमेरिका जी सिधी मुखालफ़त कई। न रुॻो एतिरो, पर मुल्की एजेंसियुनि पारां हैकिंग मामले पुठियां पिणु रूस जी चिटाई थी चुकी आहे, पर उन्हनि हड़नी ॻाल्हियुनि बावजूदि डोनाल्ड ट्रंप प्यूटन जूं तारीफ़ूं कंदे नथो थकिजे
ऐं रूस सां लाॻापा वधाइण ऐं सहकार जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, जेकी हैरत जहिड़ियूं आहिनि। रूस सां वेझड़ाई रखण वारी पॉलिसी ते विल्सन सेंटर नाले इदारे जे सरबराह मीट रुजांस्की जो चवणु आहे त संदसि नज़र में डोनाल्ड ट्रंप जी प्यूटन सां वेझड़ाई तहज़ीबी टकराउ खे ख़तमु करण लाइ आहे ऐं ट्रंप थी सघे थो त पंहिंजी ऐं रूस जी ताक़त सां मज़हब जे नाले ते थींदड़ दहशतगर्दी ख़िलाफ़ु गॾिजी कमु करे ऐं दुनिया खे दहशतगर्दी खां निजात ॾियारण लाइ पाण पतोड़े। रूस सां डोनाल्ड ट्रंप जी वेझड़ाई मुतलिक़ जिथे अहिड़े क़िस्म जा तजिया पढ़ण लाइ मिलनि था, उते कोलंबिया यूनिवर्सिटी जे प्रोफेसर सेस्टनाविच जो चवणु आहे त ट्रंप जी रूस सां वेझड़ाई मां इहो महसूसु थिए थो त हू नंढियुनि ताक़तुनि जे इतिहाद बजाए वॾी ताक़त यानी रूस सां गॾिजणु घुरे थो ऐं वधीक कामयाबियुनि लाइ घणनि मुल्कनि जे टोले बजाए हिकु रूस ते ई एतमाद करे वधीक कामयाबियुनि लाइ डोड़णु चाहे थो। संदसि वधीक चवणु आहे त ट्रंप जी उभरी विख खेसि नाकाम न करे, छो त रूस सां मुस्तक़बिल में इतिहाद ऐं मथसि भरोसो रखणु ईअं साबित थींदो जीअं हिकु माण्हू ओचितो अचे ऐं हिकु वेलो मानी खाई हलियो वञे ऐं संदसि अचण करे राज खे नाराज़ करिणो पवे। कोलंबिया यूनिवर्सिटी जे प्रोफेसर जो वधीक इहो बि चवणु आहे त अमेरिका जे इतिहादियुनि जी वधीक वेझड़ाई चीन सां आहे, तंहिं करे ॿियनि इतिहादियुनि जे एतमाद लाइ ज़रूरी आहे त रूस जी भेट में चीन सां बहितर लाॻापा रखणु खपनि त जीअं इतिहादी ज़ंजीर में झोल पैदा थियण जो ख़दशो पैदा थी न सघे। कुझु तजज़िये निगार त वरी ट्रंप जी प्यूटन सां वेझड़ाई खे इन नमूने बि ॾिसी रहिया आहिनि त डोनाल्ड ट्रंप बिल्कुलु इन पॉलिसी ते अमल करे रहियो आहे जीअं 1970 वारे ॾहाके में अॻूणे सेक्रेटरी ऑफ स्टेट हेनरी किसिंजर ऐं सदर रिचर्ड निक्सन रूस ऐं चीन लाइ पॉलिसी तरतीब ॾिनी हुई। पर जीअं त इहो 70 वारो ॾहाको न आहे, तंहिं करे हाणे उहा पॉलिसी नथी हली सघे। उन करे रूस खे पंहिंजाइण ऐं चीन खे पाण खां बिल्कुलु परे करण सां कामयाबियुनि जी हासिलात जा ख़्वाब ॾिसणु ॾींहं जो आसमान ते तारा ॻोल्हण बराबरि अमल आहे। जॾहिं त कुझु तजज़िये निगार अमरीकी परॾेही पॉलिसियुनि लाइ रूस वांगुरु ई चीन खे बि ॾिसी रहिया आहिनि। संदन चवणु आहे त चीन जो किरदारु बि अमेरिका लाइ रूस जहिड़ो ई आहे। चीन बि अमेरिका ते साइबर हमलनि में मुलविस रहियो आहे। बीजिंग पारां अमरीकी कंपनियुनि खे पुठिते धिकियो वियो आहे ऐं चीन पारां चीनी समुंड समेत एशियाई पाणियुनि ते मालिकी जी दावा बि जारी आहे। बरअक्स उनजे त अमेरिका चाहे थो त चीन ॻाल्हियुनि ज़रिए मामला हल करे, पर चीन हिन वक़्त ताईं ईअं न कयो आहे ऐं चीनी समुंड ते न रुॻो तकरारी ॿेट जोड़े वरिता अथई, पर उन्हनि ॿेटनि खे हू जंगी फ़ाइदनि जी हासिलात लाइ बि इस्तेमालु कंदो, जेको अमेरिका जे इतिहादी मुल्कनि लाइ सुठो सवणु साबित न थींदो। तजज़िये निगारनि जो इहो बि ख़्यालु आहे त चीन ते वेझड़ वारनि ॾिहाड़नि में अमेरिका जो पाणीअ अंदरि कमु कंदड़ ड्रोन बि चुराए वरितो आहे ऐं पंहिंजी जदीद टेक्नोलॉजी वसीले हर मैदान में अमेरिका खे शिकस्त ॾियण लाइ कमु करे रहियो आहे। जॾहिं त तजज़िये निगार इहा ॻाल्हि कंदे पिणु नज़र अचनि था त ट्रंप जी प्यूटन सां वेझड़ाई ते चीन ख़ामोश रहंदो ऐं प्यूटन ट्रंप जे इशारनि ते कंधु धूणींदो। इहा ट्रंप जी बेवकूफ़ी न पर मामलनि खां संदसि बेख़बरी बि आहे। जॾहिं त कुझु लेखक इहे ॻाल्हियूं पिणु कंदे नज़र अचनि था त चीन अमेरिका सां हिक तरफ़े वापार में आहे, अमेरिका में माण्हुनि जो रोज़गार बि चुराए थो, हिक तरफ़े वापार ज़रिए अमेरिका मां जजो पैसो बि पंहिंजे मुल्क खणी वञे थो। उत्तर कोरिया ऐं ॿियनि मुल्कनि ज़रिए वधीक वापारी सघ वधाइण लाइ चीन पारां कमु पिणु जारी आहे, जंहिं करे मुआशी तौरु चीन अमेरिका लाइ वधीक चैलेंज पैदा करे रहियो आहे ऐं अमेरिका संदसि पेरनि जे निशाननि पोयां डोड़ंदे नज़र अचे थो। ट्रंप जी पॉलिसियुनि मुताबिक़ तजज़िये निगारनि जो इहो बि ख़्यालु आहे त पेरिस कॉन्फ्रेंस में दुनिया जे गर्मी पद में वाध जो सबबु जिते अमेरिका ॼाणायो वियो आहे, उते चीन बि आहे। पर चीन अमेरिका खां बि वधीक उन करे लेखियो वञे थो त सनअती इनक़लाब ज़रिए हू वधीक दुनिया लाइ गर्मी पद वधाइण जो ज़िम्मेवारु आहे। पर इन्हनि ॻाल्हियुनि खां मथां थी सोचिजे त चीन जी कंपनियुनि सां को मुक़ाबिलो ई न आहे। तंहिं करे ट्रंप खे मुआशी वाधारे लाइ रूस बजाए चीन मां सिखणु खपे ऐं ट्रंप चूंड मुहिम दौरान रोज़गार जा वसीला वधाइण जूं जेके ॻाल्हियूं कयूं, उन्हनि ॻाल्हियुनि खे अमली लिबास पाराइण लाइ ज़रूरी आहे त ट्रंप खे चीन सां वेझड़ाई रखणु खपे। संदसि वधीक चवणु आहे त ईअं मुमकिन ई न आहे, पर इहो तॾहिं ई मुमकिन थींदो जॾहिं माज़ी जी पॉलिसियुनि खे तब्दील करण लाइ अमेरिका जो नओं सदर चीन मुतलिक़ पॉलिसियुनि में तब्दीली आणींदो ऐं चीन सां वेझड़ाई वारो तालुक़ु क़ाइमु कंदो। तंहिं करे अमेरिकी वापारी बि इहो सोचनि था त छा ट्रंप चीन सां वापारी जंग शुरू कंदो। बुश जो वधीक इहो बि चवणु आहे त चीन ख़िलाफ़ु ट्रंप पारां को अखर ॻाल्हाइणु इंतिहाई नुक़सान जो सबबु थींदो। तंहिं करे डोनाल्ड ट्रंप खे चीन सां वापारी नातनि जी बहितरी लाइ कुझु ॾियो कुझु वठो जी बुनियाद ते अॻिते वधिणो पवंदो ऐं इहो ई वापारियुनि सीड़पकारनि ऐं बेरोज़गारनि लाइ बहितरी तरफ़ पहिरियों क़दमु हूंदो।
संदसि इहो बि चवणो हो त चीन वापार में हिकु सगारो मुल्क बि आहे, अमेरिका लाइ ख़तरो बि आहे ऐं चीन जो मुक़ाबिलो करणु नए चूंडियल अमेरिकी सदर लाइ वॾो चैलेंज बि आहे। जंहिं करे इहो हाणे डोनाल्ड ट्रंप ते आहे त हू अमेरिका जी मईशत खे मुस्तहकम करणु, बेरोज़गारी घटाइणु ऐं सनअतुनि खे ज़ोर वठाइण लाइ कहिड़ो किरदारु थो अदा करे। तंहिं करे रूसी सदर प्यूटन सां वेझड़ाई डोनाल्ड ट्रंप लाइ नंढियुनि ताक़तुनि खां विथीरको थी वॾी ताक़त सां गॾिजी दुनिया ते दबदबो बरक़रार रखण बि थींदो त वरी चीन सां बहितर लाॻापा मुआशी सघ वधाइण लाइ कारामद बि साबित थी सघनि था। तंहिं करे ॾिसणो इहो आहे त सदारती उहिदे जे कसम खणण खां पोइ डोनाल्ड ट्रंप जी पॉलिसी कहिड़ी वञी बीहे थी। पर हिते इहो बि विसारणु न घुरिजे त ॿिन्ही मुल्कनि मां कंहिं हिक सां वेझड़ाई हुजणु ऐं ॿिए सां विछा रखणु कंहिं बि रीति अमेरिका जे मुफ़ादनि जी हासिलात लाइ सुठो सवणु न हूंदो। ऐं हिन वक़्तु ताईं जी रिपोर्टुनि मुताबिक़ रूस सां वेझड़ाई इतादुनि खां परे थियणु बराबरि डोनाल्ड ट्रंप जो अमल आहे ऐं अमेरिका जी हेल ताईं जी पॉलिसियुनि जे मुकमिल तौरु उबतड़ अमल आहे। तंहिं करे डोनाल्ड ट्रंप खे पंहिंजी पॉलिसियुनि ते हिकु भेरो ॿीहर नज़रसानी करणु खपे ऐं अमेरिकी अवाम जी उमेदुनि मुताबिक़ फ़ैसिला ऐं पॉलिसी साज़ी करणु खपे।